संसारी प्रेम में स्वार्थ है, ईश्वरीय प्रेम में, गुरु जे प्रेम में स्वार्थ कोने। चाम दाम का है ये नाता, ना तो किससे कौन निभाता है। को चमड़ी माना सुंदर शरीर, बो दमड़ी माना धन, ये बगालियों न हुजन, उन खां पोइ प्रेम हुजे, या गाल ॾाढी ॾुखी। स्वामी टेऊंराम जो चालीहो मनायूं, स्वामी टेऊंराम जो चालीहो मनायूं, चालीहो मनायूं, वादायूं वरायूं, चालीहो मनायूं, वादायूं वरायूं। स्वामी टेऊंराम जो चालीहो मनायूं, स्वामी टेऊंराम। ओम श्री सतनाम साक्षी सदगुरु श्री साईं टेऊंराम जी महाराज। जीअं सागर बेअंता तीअं बेअंत फ़क़ीर। संत परंपरा जी कड़ीअ में सिंधियुनि जा हिकु महान युग पुरुष संत श्री सदगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज भी थिया हुया, जंहिंजो जनम आषाढ़ मास शुक्ल पक्ष 6 जुलाई सन 1887 में थियो। उन्हनि जे पिता जो नालो श्री चेलाराम ऐं माता जो नालो कृष्णा देवी हो। नंढपण खां ई इन्हनि जो मन भक्ति ऐं भगवान जे भॼन में लॻी वियो हो। नंढी उमिरि में उन्हनि सदगुरु साईं आसूराम जी महाराजनि जे पंहिंजो गुरु बणाए नामदान जी दीक्षा प्राप्त कयनि। पंहिंजे जीवन काल में भगवान जी भक्ति करण जंगल में हली विया। धीरे धीरे हिंदू सनातन धर्म जो प्रचार कंदे प्रेम प्रकाश मंडल जी स्थापना कई। सभिनि प्रेमियुनि खे सतमार्ग जो रस्तो ॾेखारे करे सतनाम साक्षी महामंत्र ॾिनो। उन्हनि सां गॾु गॾु पंहिंजी लिखियल अनुभव जी वाणी, जो कि श्री प्रेम प्रकाश ग्रंथ जे नाले सां विख्यात आहे, हिन में धर्म, कर्म, भक्ति, ज्ञान ऐं अनुभव जो भरपूर भंडार आहे। साईं रेत जे टीले ते वेही करे तपस्या, भॼन ऐं साधना कंदा हुया। उन स्थान जो नालो श्री अमरापुर धाम रखियो ऐं ॾिब जे नाले सां प्रसिद्ध थियो। साईं जो प्रसाद ॾोॾो चटणी आहे। साईं जा 2 ॾींहं वॾे धूमधाम सां मनाया वेंदा आहिनि। शनिवार जो पावन ॾियारो ऐं हर महीने साईं जी चौथ, जेका जगत प्रसिद्ध आहे। अॼु वर्तमान में साईं जो प्रमुख स्थान जयपुर में श्री अमरापुर धाम नाले आहे, जिते रोज़ हज़ारे प्रेमी श्रद्धालु सत्संग सेवा ऐं दर्शन जो लाभ वठण ईंदा आहिनि। हिते ई साईं जो पवित्र समाधि स्थल आहे। मन जी शांतीअ जे लाइ साईं जा लिखियल शांतीअ जा दोहा ऐं ब्रह्म दर्शनीअ जो पाठ करणु घुरिजे। साईं जूं 16 शिक्षाऊं बि प्रसिद्ध आहिनि। उन्हनि में अनंत ज्ञान भरियल आहे। अहिड़े कर्मयोगी भगवान स्वरूप साईं टेऊंराम जी महाराजनि जे श्री चरणनि में कोटि कोटि नमन। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनाणी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। निसर्ग तूफ़ान ज़रिए सौराष्ट्र जे भावनगर अमरेलीअ में 48 कलाकनि जी ज़बरदस्त बरसात पवण जी आगाही। गंगोत्री ऐं यमुनोत्री लाइ सरकारी नियमनि सां ॾिनी वेंदी छूट। ॿारनि ते लॉकडाउन जो असर घणे वक़्त ताईं रहंदो, ॾिनी बाथ यूनिवर्सिटीअ रिपोर्ट। न्यूज़ीलैंड ईंदड़ हफ़्ते संपूर्ण अनलॉक थींदी। डिस्टनिंग भीड़ तां लॻल प्रतिबंध हटंदा। आबू धाबीअ में एंट्रीअ लाइ परमिट ज़रूरी।
स्पोर्ट्स इंडस्ट्रीअ में टेक्नोलॉजीअ जो उपयोग वधंदो, छो त स्टेडियम जे अंदर फैंस जी एंट्रीअ लाइ लॻल आहे प्रतिबंध। लॉकडाउन जे विच में वर्ल्ड चैंपियनशिप जी तैयारीअ लाइ सभु खिलाड़ी आहिनि व्यस्त। ॿारनि जी रसीकरण जो कम ठप थींदे बीमारियूं वधण जी संभावना। भारत में कोरोना जा कुल मरीज 1,98,706, 5,598 कुल मौत, 95,526 थिया ठीक। यूरोप, अमेरिका, ब्रिटेन, इटली में लॉकडाउन खां पोइ वधियो आहे साइकिलुनि जो विकिरो। इटली त साइकिल ख़रीद करण ते ॾिए थी 60 सैकड़ो सब्सिडी। दिल्लीअ में भाजपा अध्यक्ष तौर मनोज तिवारी खे हटाए आदेश गुप्ता खे बणायो वियो। मुंबई, महाराष्ट्र में निसर्ग तूफान बारिश अचण सां 19 फ्लाइटूं थियूं रद्द। सौराष्ट्र, जूनागढ़ में सुठी बरसात पवण ते हारियुनि कई पोख जी तैयारी। गॾु आदिपुर, भुज, कच्छ में मामूली बरसात। भगवान भलारे बाज कई, ज़ोर मंझां हिकु बरसात पई। उभ में ककरन घोड़ मचायो, बिजलीअ चमके रंग जमायो। गजंदा गजंदा बादल आया, पखियुनि पंहिंजा पंख पखेड़िया, हारियुनि पंहिंजा खेत खेड़िया। चौमासे बरसाती मौसम जूं तव्हां सभिनीनि खे शुभकामनाऊं। शल देश हरियो भरियो ऐं साओ रहे ऐं तव्हां सभु ॾिसंदा रहो सिंधी समाचार। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।